ॿी ख़बर शामिल कंदासीं। बिजली बंदिश बाबति तव्हां ते ख़बर पहुचाईंदासीं। ठटे में मकली जे रहवासियुनि जो बिजली बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मकली जे रहवासियुनि जो बिजली बंदिश ख़िलाफ़ वापडा जे ऑफिस अॻियां धरणो हयो वियो आहे। मकली जे कच्चे आबादी जे रहवासियुनि बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। ठट्टो खां इहा अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वापडा ऑफिस जे मेन गेट आॾो धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जॾहिं त गाॾियूं बीही वयूं आहिनि। ठट्टो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वापडा वारा हथरादू लोड शेडिंग करे सुकून तबाह करे रहिया आहिनि। मुज़ाहिरनि जो अहिड़ो चवणु आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठटे मां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, ॿुधाइजो त मकली जे रहवासियुनि पारां बिजली बंदिश ख़िलाफ़ ही धरणो हयो वियो आहे। ॿुधाइजो त रहवासियुनि पारां छा चयो वियो आहे? जी, मकली जे रहवासियुनि जो एहतजाज हिन वक़्तु जारी आहे। मकली ते एसओ ऑफिस जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। एहतजाज कंदड़ जेके नौजवाननि जो चवणु आहे त काफ़ी वक़्त खां मकली ऐं ठटे में बिजली जी जेको हथ वठी बहिराण पैदा कयो वियो आहे। ख़ासि तौर ते राति जे वक़्तु बिजली जेका आहे अणिलारे डिघी लोड शेडिंग कई वञे थी। इहो सिलसिलो रोज़ बरोज़ जारी आहे। गुज़िरियल 3-4 ॾींहंनि खां मकली जे काफ़ी इलाइक़नि में बिजली जी फिरामी मुअतल बणियल आहे। पर उन हवाले सां एसओ जे इंतज़ामिया सां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि। उन्हनि खे सिर्फ़ु आसरा ॾिना वञनि था। हथराद लोड शेडिंग कई वञे थी, जंहिं सबबि संदन सुकून बर्बाद थी वियो आहे। एसओ ऑफिस जे अॻियां मकली जी इज़ो आहे। एसओ ऑफिस जे अॻियां एहतजाजी धरणो हणी एहतजाज करे रहिया आहिनि, जंहिं सबबि ठटो हैदराबाद ऐं ठटो कराची नेशनल हाईवे हिन वक़्तु ब्लॉक आहे। एसओ इख़्तियारियूं उन हवाले सां कोई मौक़िफ़ ॾियण लाइ तयारु न आहिनि। ठटे ऐं मकली जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां बिजली जी अणिलारिया लोड शेडिंग जेका आहे उहो सिलसिलो जारी आहे। 8 खां 10 कलाक एलारिया लोड शेडिंग में इज़ाफ़ो करे 18 खां 20 कलाक बिजली बंदि हुजण जे करे जिते शहरनि जो सुकून बर्बाद थियल आहे, उते ठटे ऐं मकली जे पीअण जे पाणी जो पिणु बहिरान पैदा थियो आहे। हिन वक़्त ताईं नौजवाननि जो एहतजाज जारी आहे। उन्हनि चेताव ॾिनो आहे त जेसिताईं बिजली जी फिरामी बहाल न कई वई आहे तेसिताईं उन्हनि जो एहतजाज जारी रहंदो। जी, जेसिताईं बिजली बंदिश जी बहाली न थींदी, अपडेट करे रहियो हो महबूब रोही। तेसिताईं धरणो जारी रखियो वेंदो, रहवासियुनि पारां इहो चयो वियो आहे। ठट्टो खां अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मकली जे कच्चे आबादी जे रहवासियुनि बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ वापडा जे ऑफिस अॻियां धरणो हयो आहे। वापडा ऑफिस जे मेन गेट आॾो धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जंहिं सबबि गाॾियूं बीठी वयूं आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचाएसीं। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त वापडा वारा हथरादू लोड शेडिंग करे सुकून तबाह करे रहिया आहिनि। ठट्टो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। वापडा ऑफिस जे मेन गेट आॾो धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई, गाॾियूं बीही वयूं आहिनि। ठट्टो खां ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मुज़ाहिरनि जो चवणु आहे त वापडा वारा हथरादू लोड शेडिंग करे सुकून तबाह करे रहिया आहिनि। मकली जे कच्ची आबादी जे रहवासियुनि जो बिजली बंदि हुजण ख़िलाफ़ वापडा जी ऑफिस अॻियां धरणो हयो वियो आहे। वापडा ऑफिस जे मेन गेट आॾो धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल थी वई आहे, जंहिं सबबि गाॾियूं बीहजी वयूं आहिनि। मुज़ाहिरीन चयो आहे त वापडा वारा हथरादू लोड शेडिंग करे सुकून तबाह करे रहिया आहिनि। महबूब रोही ठटे मां अपडेट करे रहियो हो। संदसि चवणु हो त पहिरियां 7 खां 8 कलाक बिजली बंदि हूंदी हुई, हाणे 18 खां 20 कलाक ताईं बिजली बंदि कई वई आहे। जेसिताईं बिजली बहाल न कई वेंदी तेसिताईं मुज़ाहिरीन पारां चयो वियो आहे त हू धरणो जारी रखंदा। ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। ख़बर शामिल कंदासीं। सुप्रीम कोर्ट